मारे विधो तुझे कारे वगे, मारे विधो तुझे कारे वगे, मारे विधो तुझे कारे वगे, मारे विधो तुझे कारे वगे। जानी मुखे सोना मुखे, जानी मुखे सोना मुखे, मारे विधो तुझे नकारे वगे। जानी मुखे मारे विधो तुझे नकारे वगे, तुझे नकारे वगे, तुझे नकारे वगे। प्योवरी सोने सगे, जानी मुखे सोना मुखे, जानी मुखे सोना मुखे, मारे विधो तुझे नकारे वगे। जानी मुखे मारे विधो तुझे नकारे वगे। तो जेड़ो हिन जुए में, 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 कौन डिठो मुँह अगे। जानी मुखे सोना मुखे, जानी मुखे सोना मुखे, मारे विधो तुझे नकारे वगे। ओ जानी मुखे मारे विधो तुझे नकारे वगे, तुझे नकारे वगे, तुझे नकारे वगे। प्योवरी सोने सगे, जानी मुखे मारे विधो तुझे नकारे वगे। ओ जानी मुखे मारे विधो तुझे नकारे वगे। मारे विधो तुझे कारे वगे, मारे विधो तुझे सोने सगे। सुरमो पाई दो न कर, सुरमो पाई दो न कर। सुरमो पाई दो न कर, सुरमो पाई दो न कर। सोहना मुँह जे तरे, जानी मुखे सोना मुखे, जानी मुखे सोना मुखे, मारे विधो तुझे नकारे वगे। ओ जानी मुखे मारे विधो तुझे नकारे वगे,
तुझे नकारे बगे, तुझे नकारे बगे, ॿियो वरी सोने सगे, जानी मूंखे मारे विधो, तुझे नकारे बगे, ओ जानी मूंखे मारे विधो, तुझे नकारे बगे, मारे विधो तुझे कारे बगे, मारे विधो तुझे कारे बगे, मारे विधो तुझे कारे बगे, मारे विधो तुझे सोने लगे। अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एवरीवन। कीअं आहियो तव्हां? उमेद थी कयां त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा, ख़ुशबाश हूंदा ऐं मुंहिंजी दुआ आहे त हमेशह वांगुरु ख़ुशि रहो, आबाद रहो, आमीन, ऐं मुस्कुराईंदा रहो। त अॼु तव्हां जेको आहे ॾिसी रहिया आहियो त शिराज़ जेको आहे उहो अकेले जेको आहे परफॉर्म कयो आहे, ॻायो आहे। उहो इन करे त मुंहिंजो गलो जेको आहे उहो आहे थोरो ख़राबु ऐं जेको आहे थोरी घणी खंघि बि आहे, त पर अचण बि लाज़मी आहे, ज़ाहिरा ड्यूटी आहे, जॉब आहे, त लाज़मी अचिणो आहे। मां तव्हांजी पंहिंजी सिंगर, पंहिंजी होस्ट कोमल नाज़। अॼु बि तव्हांजो ऐं असांजो साथ हूंदो 4 खां 6 वॻे ताईं, ऐं इन 2 कलाक जे दौरान तव्हां असांखे लाइव कॉल्स करे सघो था ऐं असांखे जेको आहे इन में प्रोग्राम में जेको आहे पंहिंजी फरमाइश ॿुधाए सघो था ऐं कुझु शेरो शाइरी ॿुधाए सघो था। अगरि तव्हांजो आवाज़ु सुठो आहे त तव्हां कुझु गुनगुनाए बि सघो था। जी शिराज़ जी, सभ खां पहिरियां त अस्सलामु अलैकुम सॼे नाज़रीन खे। मां शिराज़ अली मीराली, तव्हांजो मेज़बान, तव्हांजो सिंगर, तव्हांजो होस्ट। ऐं जीअं त मुंहिंजी को होस्ट जी अॼु तबियत थोरी ख़राबु आहे मौसम जी वजह सां, बिल्कुलु, ऐं मुंहिंजी बि ख़राबु हुई, थोरी ख़राश अचे पई, पर इहो आहे त कोमल चवणी जॾहिं असां पंहिंजे सेट ते ईंदा आहियूं त असां सॼियूं थकावटूं जेके बि हूंदियूं आहिनि सभु विसारे छॾियूं, सिर्फ़ु असांजे नाज़रीन जे करे, जेको तव्हांजो प्यारु ऐं तव्हांजी मोहबत आहे। ऐं मां दुआ थो कयां मुंहिंजी टीम, मुंहिंजी कोमल ऐं जेके बि असांजे टीम मेंबरान आहिनि, वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार था चऊं पंहिंजे हिन सिंध म्यूज़िक प्रोग्राम में। ऐं जेको अॼु जो असांजो प्रोग्राम आहे उहो बि थियण वारो आहे ॾाढो मज़ेदार। उहो इन करे त अॼु जा जेके असांजा गेस्ट आहिनि उहे तमामु सुठा गेस्ट आहिनि, कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। जेतिरी बि तारीफ़ कयूं उन्हनि जी घटि आहे ऐं काफ़ी अरसे खां कमु करे रहिया आहिनि। ऐं जेको मां चाहींदसि त शिराज़ इंट्रोडक्शन तव्हां करायो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं काफ़ी टाइम खां जीअं कोमल ॻाल्हि करे पई, असांजो शो बि हले पियो ऐं अदा खे बि असां काफ़ी टाइम खां कॉल्स कयूंसीं, पर अदा जी कुझु शेड्यूल्स जी वजह सां कोन पिया अची सघनि। ऐं मां ॻाल्हि कंदुसि उन्हनि जे नाले जी, त मां पहिरियां इहा दुआ कंदुसि अलाह साईं उन्हनि खे अञा मक़बूलियूं अता करे, कामरानियूं अता करे, छो जो तबियतनि इलाही प्यारा इंसान आहिनि, इलाही प्यारा मोहबती इंसान आहिनि। मूंसां फस्ट टाइम जॾहिं मुलाक़ात थी, काफ़ी प्यार कुर्ब ऐं इलाही कुझु सिखण लाइ मिलियो। त अॼु जेके असां सां सिंगर मौजूदु आहिनि, अगेन कोमल वारी ॻाल्हि त तारुफ़ जा मोहताज न आहिनि, काफ़ी कमु कयो अथऊं, फेवरेट सॉन्ग्स आहिनि सॼी सिंध में उन्हनि जा। त मक़बूल अरफ़ानी साहब, अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? वालेकुम सलाम। वालेकुम शिराज़, ऐं वॾी महिरबानियूं। अदी कोमल तव्हांजूं लख लाइक़ तव्हांजूं मोहबतूं, स्पेशली साईं ख़ालिद शाह। जी हक़ीक़त ज़ाहिर माण्हू जी पंहिंजी पंहिंजी मसरूफ़ियत हूंदियूं आहिनि, जो ज़ाहिर रोज़ी रोटी जो मसइलो सिलसिलो त चढ़णो आहे न, त पोइ थोरो टाइम थोरो थिए थो, पर वरी बि टाइम ते वरी गॾिजी वञे। जी मोहबतूं। ॿियो ख़ैर, सभ खां पहिरियां इहो ॿुधायो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा अणगणिया अहसाननि जो ज़िंदगी गुज़र बसर थिए पई। माशाअल्लाह। कुझु परस्तारनि जूं, अवां भाइरनि जूं, दोस्तनि जूं, अदड़ियुनि जूं, सभिनि जी दुआनि जे सारे मालिक साईं जान में हलाए पियो। माशाअल्लाह। सर तव्हां सिंगर त कमाल आहियो, बट तव्हांजी नेचर जी ॻाल्हि कजे त मां हुनजो वॾो मदाह आहियां। तव्हांजो सॉन्ग्स त तक़रीबन मुंहिंजा सभई फेवरेट आहिनि ऐं उहे सभु ॿुधंदासीं अॼु। ऐं शिराज़ तव्हांजा न पूरी सिंध जा इहा हक़ीक़त आहे। माण्हू तक़रीबन मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि जेके बि अदा हैदर कादरी वारा आहिनि, अलीगुल वारा, सभु जेके दोस्त सभु चवंदा आहिनि त यार वाक़ई मक़बूल सादगी त बि हक़ इंसानु सादो ई रहिजे पियो। हाणे ऐं तव्हां पहिरियां ॻाल्हि कई त यार तव्हांजा सॉन्ग असां ॿुधासीं, तव्हांजा जेको सो असां वधायूं। ऐं तव्हांखे हक़ीक़त जी ॻाल्हि ॿुधां, ऐं तव्हांजे वालिद साहिब जो वॾो फैन आहियां। उस्ताद शमन मीराली जेको असांजो सिंध तकिड़ो वॾो आहे, सिंध जो हिकिड़ो वॾो हसासो आहे। ऐं हिन वक़्तु ख़ैर माइकल जैक्सन गुज़ारे वियो आहे। माइकल जैक्सन जॾहिं हयात हुयो त मूंखे हिकिड़े दोस्त ईअं इंटरव्यू में क्वेश्चन कयो आवाज़ टीवी ते, त जेको सो हिन सिंध जो भला माइकल जैक्सन कंहिंखे चइजे? मुंहिंजो उस्ताद शमन मीराली खे चइजे। चलो प्रोग्राम त ऑन थी वियो, पोइ काफ़ी अहिड़ा अनासर माण्हू हुया जंहिंजे करे बेस हक़ीक़त ॻाल्हि आहे। हिन वक़्तु सिंध जो माइकल जैक्सन असांजो उस्ताद शमन मीराली साहिबु आहे।
सो या असांजे लाइ फ़ख़्रु जो ॻाल्हि आहे ऐं वरी मुंहिंजे लाइ वरी स्पेशली महिरबानी इहा हूंदी आहे जॾहिं पाण कॾहिं इवेंट में गॾु थींदा आहियूं त मूंखे चवंदा मक़बूल तूं अचु मुंहिंजे पासे में बीह वाह वाह मूंसां गॾु परफॉर्म कर इन खां वधीक असांखे ॿियो छा खपे माशाल्लाह सर तव्हां डिज़र्विंग आहियो माशाल्लाह ऐं उन खां अलावा जेके बि असांजा उस्ताद आहिनि उस्ताद मंदूर साहब शमन साहब अल्लाह मौला इन्हनि खे वॾी ॼमार अता करे वॾी हयाती अता करे बिल्कुलु इहे पिलर आहिनि असांजी सिंध मौसीक़ी जा बिल्कुलु त शिराज़ मां चाहियां थी त बिल्कुलु जेको आहे कुझु थी वञे कलाम सभ खां पहिरीं मनक़बत कंदासीं जी सिंध जो वॾो लीजेंड आर्टिस्ट सिंगारी सलीम साहब जी कंपोज़िशन आहे वाह वाह उनखां पोइ वरी आबदा परवीन जेकी सिंध जी माउ आहे उन बि उनखे ॻायो आहे ऐं पाकिस्तान जो तमामु इंतिहाई उहो बि लीजेंड आर्टिस्ट आहे शहज़ाद अली साहब बि उनखे ॻायो आहे जी मां तव्हांखे ॿुधायां कोशिशि कंदासीं अगरि ग़लती थिए त माफ़ु करे छॾिजो बिस्मिल्लाह सारे ग पग सारे ग पग सारे ग रे ग पा दा सा ग सा दा प ग रे सा ग रे सा ग प ग रे सा अलीअ जे औलाद खे जेको मञे घटि पाड़ू तिन पलीतन जूं परवरदगार पट खफ़ो ऐं खपत लहंदस कीन लतीफ़ चए ओ दामन लगियां मौला मैं तो तेरी ओ दामन लगियां मौला मैं तो तेरी ओ मस्त कलंदर मैं तो तेरी ओ दामन दिलजपाल जी सेवाणी लाल दामन दिलजपाल जी कलंदर लाल मैं तो तेरी मैं तो तेरी ओ दामन लगियां मौला मैं तो तेरी ओ मस्त कलंदर मैं तो तेरी चढ़िया मुर्शद पुपरिया अजलऊ चोट चढ़िया मुर्शद पुपरिया अजलऊ चोट चढ़िया मुर्शद पुपरिया चोट चढ़िया मुर्शद बरिया तू है मेरा लजपाल जी सेवाणी लाल तू है मेरा लजपाल जी सेवाणी लाल मैं तो तेरी मैं तो तेरी ओ दामन लगियां मौला मैं तो तेरी ओ मस्त कलंदर मैं तो तेरी
ओ पर देंदा है जाम साकी मस्त मदान है दरियम कदम कदम मस्तम ओ बंदाए मुठगाली हसदा है दरियम कदम कदम मस्तम बर देंदा है जाम साकी मस्त मदान सारे ग सारे ग रे गा प सारे ग रे गा पा दा सा ग रे सा सा ग रे सा ग रे सा ओ पर देता है जाम साकी मस्त मदाम पर देता है जाम साकी मस्त मदाम तू है मेरा लजपाल जी से वाणी लाल पूरा कर दे सवाल जी से वाणी लाल मैं तो तेरी मैं तो तेरी खुदा मन लगिया मौला मैं तो तेरी मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरी तू है मेरा लजपाल जी कलंदर लाल तू है मेरा लजपाल जी से वाणी लाल मैं तो तेरी मैं तो तेरी खुदा मन लगिया मौला मैं तो तेरी मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरी खुदा मन लगिया मौला मैं तो तेरी मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरी दम अली दम 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 बाबा माशाल्लाह 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 साईं कमाल करे छॾियो पहिरियों कलाम ई तव्हां लाल साईं जी धमाल ॿियो वरी पंहिंजे अंदाज़ में जेको तव्हां वरी पंहिंजी क्रिएशन कई असां त बाग़बां थी वियासीं सर मोला तव्हांखे ख़ुशि रखे पंहिंजे पंतनि जी छांव में हुजो तव्हां दुआ आहे तव्हांजे लाइ बिल्कुलु पहिरें कलाम में जेको आहे शिराज़ झुमाए छॾियो बिल्कुलु उमेद था कयो त जेको आहे यकीनन बल्कि नाज़रीन बि असांखे जेको आहे पसंदि कयो हूंदो ऐं उन्हनि खे बि पसंदि आयो हूंदो त मक़बूल अरफ़ानी साहब सभ खां पहिरियों त इहो ॿुधायो असां त हाणे तव्हांखे सुञाणूं था तव्हांजा फैन आहियूं पर जेकी न्यू जनरेशन आहे उन्हनि खे मां चाहियां थी त ख़बर पए त मक़बूल अरफ़ानी साहब कीअं हिन फील्ड में आया ऐं घणा साल हिन फील्ड में थी विया आहिनि हाँ कोमल बिल्कुलु तव्हांजो सुवालु तमामु बहितरीनु सुवालु आहे मूंखे हिन फील्ड में ज़ाहिर आहे अॼुकल्ह यंग जनरेशन जेके किन खे ख़बर हूंदी किन खे न बि हूंदी त उन्हनि जे लाइ इहो आहे ॿुधाईंदासीं त असांखे हिन फील्ड में मूंखे त 96 में मां आयो आहियां 96 में हाँ पंहिंजे बिरादर मुंहिंजो वॾो जेको मुंहिंजो उस्तादु आहे नज़ीर अरफ़ानी साहब बक़ौल उनजे रहनुमाई में अच्छा ऐं उतां सिखिया वरिती ऐं सिखिया जे हवाले सां असांजे अॻु में जेके वॾा बि हुया मुंहिंजो चाचो मरूम हुयो मुंहिंजो ॿियो ॿ चाचा हुया हिकिड़ो नानू बि हुयो जेको पाकिस्तान जे जॾहिं विरासत थी उनखां बि अॻु में हू इंडिया में उतां उनजा सॉन्ग्स हलंदा हुया ऑल इंडिया रेडियो ते अञा बि असांजो अधु ख़ानदान मुंहिंजो पूरो अञा उते ई आहे भुज कच्छ में बेसिकली असां कच्छी आहियूं अच्छा अच्छा पोइ ॾाॾे जे नाले सां आरफ़ानी सां रही त मुंहिंजो ॾाॾे जो नालो आरिफ़ हुयो जंहिंजे सभु माशाल्लाह माशाल्लाह अरफ़ानी साहब तव्हां सां कचहरी थींदी कॉलर्स असां सां मौजूदु आहिनि अस्सलामु अलैकुम जी वालेकुम सलाम कीअं आहियो तव्हां सभु कीअं अल्हम्दुलिल्लाह दी केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो जी सफ़ाई ज़ांगड़ मुंदो मां ॻाल्हायां जी अदी छा चवणु चाहींदव असांजे प्रोग्राम जे बारे में माशाल्लाह तव्हां
जाम सुठो थिए। महिरबानियूं महिरबानियूं। मक़बूल साहब असां सां जी जी सभई ब्लेस जाम था रहनि। अदी तव्हांजो आवाज़ घटि पियो अचे। जी हेलो जी जी मूंखे तव्हां ब्लेस जाम था लॻो। थैंक यू सो मच। असां सभु प्यारा था लॻूं, तव्हां बि प्यारा आहियो, सॼी सिंध प्यारी आहे असांजी ऐं ख़ुशि जो आबाद जो। मक़बूल साहब असां सां गॾु आहिनि, का फरमाइश करणु चाहींदव तव्हां? हिकु सॉन्ग ॿुधाइजो। ठीक है अदी, को बि गानो तव्हांखे डेडिकेट कयूं था तव्हांखे। थैंक यू जी मक़बूल साहब, माना माशाल्लाह तव्हां मतिलबु चइजे त घरानो आहे तव्हांजो जी। म्यूज़िकली हिसाब सां माशाल्लाह तमामु ज़बरदस्त। ऐं ॿियो इहो त तव्हां ॿुधायो त 96 वॾो टाइम पीरियड आहे। हा तव्हां खोड़ सारा एल्बम्स बि कया हूंदा। बिल्कुलु। मुंहिंजो फस्ट एल्बम आयो जॾहिं मां न उस्ताद खां सिखिया जे हिसाब खां पोइ लय ताल में जॾहिं आयासीं जी। त मुंहिंजी पहिरीं जेकी एल्बम थी कैसेट थी उहा सन 2000 पे थी। जी पोइ सिलसिलो जारी हुयो 2005-6 ताईं त केस्टूं कयूंसीं। 2 गाने में एल्बम ठही मुंहिंजी समीना कंवल साहिबा सां। अच्छा अच्छा ऐं 4 केस्टूं त मुंहिंजी ॿियूं ठहियूं, हिकिड़ी नाज़ प्रोडक्शन में ठही, मुख़्तलिफ़ ठहियूं। पोइ चैनल्स अची विया त पोइ वरी लाड़ो चैनल जे पासे कयोसीं। सही, ईअं बसि सफ़र जारी मतिलबु आहे। खोड़ सारो कमु थियल आहे तव्हांजो माशाल्लाह। अच्छा पहिरियों को अहिड़ो गीत जंहिंसां मक़बूलियत मिली हुजे? मुंहिंजो पहिरियों गीत हुयो उहो तमामु सुठो हिट थियो। उन खां सेकेंड वाइज़ मुंहिंजो गानो आयो जेको घणो फेमस थियो जी, ऐं मुंहिंजो पंहिंजो ॻायल आहे, उहो तव्हांखे ॿुधायूं था। उहो अॼु ॿुधंदासीं, ज़रूरु ॿुधंदासीं लाइवली बि। ऐं बिल्कुलु ॿुधंदासीं। ऐं कॉलर बि असां कॉलर बि असां मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम मेरा जुड़ो जो कहिड़ो हाल आहे? खैरियत? ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो था? जी जुड़ो जे साहब, गलो थोरो मुंहिंजो ख़राबु आहे सो जी जी अल्हम्दुलिल्लाह सभु ठीकु लॻा पिया आहियूं। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? महिरबानी। शोभी भाई जिंदाबाद। शोभी भाई ॻाल्हायो, शोभी भाई अॼु थोरो ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। हाँ शोभी भाई क्या हाल है? अस्सलाम वालेकुम। मैं बिल्कुल ठीक अस्सलाम, क्या हाल है? तबीयत ठीक है? हेलो। और खैरियत है? शुक्र मौला का करम। अजय गानो बताए नूर अली जाहिर कौन जो आजा। जरूर जी जी ज़रूरु इंशाल्लाह। कान करे। ठीकु आहे जुड़ो जे साहब, ज़रूरु ॿुधाईंदासीं। महिरबानियूं कुर्बा माजा। सरी असांजा ट्रू कॉलर आहिनि माशाल्लाह। असांजा जेके कॉलर्स आहिनि न उन्हनि खे रागनि जी बि ख़बर आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे, रागनि जी बि ख़बर आहे। ही जेके सर असांजा कॉलर्स आहिनि उहे शोभी भाई जा फैन आहिनि। स्पेशली शोभी भाई जे लाइ कॉल कंदा आहिनि क्या असां। बात है, बहुत मां ऐं कोमल हर बार ख़ुशि थींदा कम तो नहीं है ना। जी जी शोभे तो असांजे लाइ आहे। म्यूजिक भी सुनते हैं, बड़ी बात है। हाँ भाई। जी हाँ। बड़ी बात है। और सबसे बड़ी बात ये मकबूल भाई के जब हमें ये फ़ोन कॉल पे सुनाते हैं, इतना सुरीला सुनाते हैं। जयराज भाई को तो पता है हमारे शो में जी हाँ ये जिसकी कोई हद नहीं। हमारे जो कॉलर्स हैं वो भी सुरीले हैं। जी जी शुक्र है भाई, वो भी सुरीले हैं माशाल्लाह। पूरी हमारी सिंध सुरीले बंदों में से पड़ी हुई है भाई। अल्लाह उनको खुश रखे कि भाई कुछ तो सुरीले बंदे हैं जी हाँ, जो सुनते हैं। अच्छा मक़बूल साहब, मां इहो पिया अर्ज़ु करणु चाहियां त मतिलबु तव्हां मतिलबु 90s खां कमु कयो पिया ऐं हाणे ताईं माशाल्लाह तव्हां काफ़ी पाण खे एक्टिव रखियो आहे। केतिरी चेंजिंग आहे उन टाइम खे वठी करे हाणे जी मौसीक़ी खे वठी करे, पंहिंजी सिंध मौसीक़ी जे हवाले सां? शिराज़ उन टाइम ते ऑडियो कैसेट जो दौरु हुयो। जी हाँ माण्हू जेको अवामी नई चई जी सभु शाइरी ॿुधंदा हुया। जी हाँ जेके अवामी शाइरी हुई, पर कुझु उनमें माण्हू अहिड़ा बि हुया ॿुधंदड़ हुया जेके सूफ़ियत खे बि ॿुधंदा हुया। जी जी ऐं महिनत बि काफ़ी हूंदी पहिरियों। हा, वॾी महिनत हूंदी ऐं क्लासिक बि ॿुधण वारा हूंदा हुया। जी हाँ हींअर वरी छा जेको दौरु आहे, हाणे दौरु त उहो ई आहे, वक़्तु उहो ई आहे, माण्हुनि में चेंजिंग अची वई आहे, म्यूज़िक में बि चेंजिंग अची वई आहे, टेक्नोलॉजी वधी वियूं आहिनि। क्वालिटी आवाज़ जी क्वालिटी जेके सिंगर जेके अॼुकल्ह सिंगर जेके आहिनि, तव्हां ॾिसो असांजे पड़ोसी मुल्क आहे जिते किथे बि सिंगरनि जा आवाज़ पंहिंजी जॻह ते उहो ई बरक़रार आहिनि, पर छा उन्हनि में उन्हनि ट्यून्स पंहिंजो ऑटोमेटिकली पाण हिकिड़ो स्टाइलिश रॉक करे करे उन्हनि खे उहो चेंज वर्क कयो आहे। त पोइ वक़्तनि वक़्तु हालात सां गॾु सभिनि सां हिकु जहिड़ो थियणो थो पवे। वाह 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 वाह, तमामु बहितरीनु ॻाल्हि सर। असां बि उनखे सभु उन्हनि खे कंटिन्यू रखियोसीं। बस ठीकु आहे, उन दौर में जेकी गायकी हलंदी उनखे बि परफॉर्म कयो। अॼुकल्ह जदीद दौरु आहे उनखे बि परफॉर्म कयो। सर बहितरीनु एक्टिव रखो पिया माशाल्लाह। तव्हां सां खोड़ सारियूं कचेरी बि थींदियूं, गीत बि ॿुधबा, पर वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। त नाज़रीन केॾा न वञो, अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी नाज़रीन। त हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार था चऊं पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में। ऐं अॼु त जेको आहे असांजे प्रोग्राम में इलाही जेको आहे मज़ो पियो अचे। मां त इलाही घणो इंजॉय कयां पई। शिराज जी ख़बर न आहे। शिराज तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं पियो लॻे? मां त बिल्कुलु डेफिनेटली मां इंजॉय कयां पियो ऐं मां पहिरियां ई अर्ज़ु कयो त जेके अॼु जा असांजा गेस्ट आहिनि मक़बूल अरफानी साहब, उन्हनि जो त मां फ़ैन आहियां ऐं इलाही कुझु सिखण लाइ बि मिलंदो अॼु मूंखे। बिल्कुलु जी
त मां चवां पियो कोमल जेको असांजो फेवरेट गीत आहे भाउ मक़बूल जो, त उहो छो न उनजी रिक्वेस्ट कजे, छो जो असां काफ़ी टाइम खां ॿुधंदा था जो कोशिशि कंदा आहियूं ॻाइण जी, पर थींदो न आहे सर असां खां, थींदो न, असां ओड़ो ॻाए न सघंदा आहियूं, ॻाए न सघंदा जहिड़ो आहियूं। हुननि तव्हां पाण अॼु लाइव ॻायो आहे। ॿुधाईंदव त थी सघे कोशिशि करे सघूं असां कुझु सिखी वञूं। हा, लेकिन मां चवां थी त कलाम खां पहिरियां थोरी घणी कचेरी ते शिराज कचेरी कयो, कचेरी कयो, बिल्कुलु कचेरी जी कयो। कचेरी कयो। तव्हां जेको आहे मक़बूल अरफानी साहब आहिनि, मां त पहिरियां बि सर जो जेको इंटरव्यू वठी चुकी आहियां, तव्हां फर्स्ट टाइम जेको आहे वठो पिया, त मां चाहियां थी तव्हां कुझु। अच्छा, तव्हां इंटरव्यू वरितो आहे? मां वरी किथे भाउ सां मतिलबु असां ॿई गेस्ट हुयासीं बिल्कुलु ईद ट्रांसमिशन में, त मक़बूल साहब मां इहो पियो अर्ज़ु करणु चाहियां त मतिलबु जीअं तव्हां पहिरियां ॻाल्हि कई, अॼु असांजा जेके यंगस्टर आहिनि जेके न मौसीक़ी में क़दम रखणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ जेके डिफिकल्टीज़ आहिनि, जीअं तव्हां माशाल्लाह सिखिया वरिती आहे, तव्हांजो त घरानो आहे, मां इहो सभिनि खे अर्ज़ु कंदो आहियां जेके स्पेशली जेको असांजो ही शो आहे सिंध म्यूज़िक ऐं ख़ालिद शाह साहब जे तावन सां, मतिलबु असां इहा कोशिशि कई आहे जेके न्यू कमर्स अचनि था उन्हनि खे बि मौक़ो ॾिनो वञे, पर उन्हनि जे लाइ एक्चुअली तव्हां छा चवणु चाहींदव त कीअं माना हिन पंहिंजी मौसीक़ी में इहो क़दम तमामु बहितरीनु सुवालु आहे तुंहिंजो, मूंखे ॾाढी ख़ुशी तव्हां इहो क्वेश्चन कयो। शिराज छा आहे त अॼुकल्ह स्टूडियो में घर घर में स्टूडियो लॻा पिया जी हा। हर माण्हू पंहिंजे घर में स्टूडियो ठाहे वेठो आहे, जी ठीकु आहे, जंहिंखे अलाह साईं आवाज़ में उहो ॻाए पियो थो, जी हा, परफॉर्म करे पियो थो, ठीकु आहे, लय में सुर ताल में ॻाइनि पिया, नो डाउट ॻाइनि पिया, सुठो आहे, चलो रिकॉर्डिंग कयो स्टूडियो में, गानो अपलोड थी वियो, यूट्यूब ते हली वियो, ठीकु आहे, सही। पर छा त कॾहिं कॾहिं इवेंट्स अहिड़ा थींदा आहिनि जिते माण्हू खे ऑडियंस जे साम्हूं परफॉर्म करिणो पवंदो आहे, बिल्कुलु त उते लाइव ॻाइणो थो पवे, लाइव ॻाइणो थो ठीकु आहे, त उते लाइव ॻाइणो थो पवे, त उते पंहिंजे पाण खे थोरो सिखिया वठिजे, जी हा, त जेकॾहिं हिकु सॉन्ग परफॉर्म मतिलबु जा राग बेरवी में थो ॻायां या मालकोस में थो ॻायां या भूपाली में थो ॻायां या दरबारी में थो ॻायां, त उनखे उन राग जी सुञाणप जी ख़बर हुजे, हा, हा। राग जी छेड़ करण जी ख़बर हुजे, वाह वाह, वाह वाह, त स्टेज ते परफॉर्म करे त उनखे उहो माण्हू अॻिलो शर्मसार न थिए, बिल्कुलु छो त आइडेंस सामने ईअं त कोन चवंदो यार हिकिड़ो मैं गाना गुनगुनाऊं ये से बजाओ दा 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 दा, छा इहो हिकिड़ो माण्हू हर को अॼुकल्ह करे थो, बिल्कुलु ईअं ई आहे, ठीकु आहे, इहा पर छा त इहो ज़िंदगी लाइ इहो फाइनली न आहे, फाइनली न आहे, माना हिनजी लाइफ न आहे, लाइफ न आहे, लाइफ त माण्हू जीअं अॼु मालिक जा अहसान लखे करणु अहसान जो असां अलाह साईं इन्हनि थोरो उस्तादनि खां सिखिया वरितीसीं, जो इहो ॻाइण जहिड़ा थोरो थियासीं, एॾा अञा सिंगर न आहियूं, जी अञा हर यंगस्टर मां हर माण्हू मां सिंगिंग मां सुख, जंहिंखे ॿुधी 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 सुखूं पिया था, जी हा, पर छा त उस्तादनि थोरी संगत हिकिड़ो इहो अंग ॾेई छॾियो, जो अॼु शोभी भाई खे चऊं था शोभी भाई या दरबारी करो या वो करो, छा त अॼु असांखे उहा छोकिरा जो शर्मसारी नथी थिए, वाह वाह, सुभाणे असां ईअं चवंदो यार की सफ़ा के बेसुरा माण्हू आहिनि, वाह साईं वाह साईं, माण्हू त ठीकु आहे थोरो उस्तादनि खां माण्हू सिखी आयो, जी जी जी, त जेकी बि यंग जनरेशन आहे उनजे लाइ इहो ई मैसेज आहे यार कुझु सिखी करे तव्हां सिखी ॻायो, करे। ठीकु आहे, तव्हांजा गाना सॉन्ग्स सां ॿुधूं था दिलि बि चवंदी आहे ॾाढो बहितरीनु आवाज़ु सुठो ॻाए थो, पर थोरो सिखिया वठो किथे, छो त अलाह साईं अव्हां थी सघे थो मथां अॻिते तव्हां खणी वञे, तव्हां के वॾे कंसर्ट ते ॻायो त तव्हांजे लाइ तकड़ी बहितरी आहे उन्हनि जे लाइ, बिल्कुलु ईअं ई आहे, त बिल्कुलु इहे सभी दोस्तनि खे चवंदा बाबा थोरो सिखो ताकी तव्हांखे स्टेज ते परफॉर्म करण जे लाइ तव्हांखे शर्मसारी महसूसु न थिए। ॾाढो सुठो बिल्कुलु जवाबु ईअं आहे, ॾिनो, बिल्कुलु ॾाढो ईअं सुठो आहे, जवाबु ॾिनो आहे। त हाणे था हलूं गाने जी तरफ़, त हाणे गाने जी छा तरफ़। था ॿुधायो असांखे? मुंहिंजो तमामु हिकु बहितरीनु सॉन्ग आहे 2005 में जॾहिं स्टार्ट जो दौरु हुयो, हा, ऐं उन दौर में गानो मुंहिंजो ॾाढो हिट थियो, हर माण्हू चवंदो त यार इहो गानो जेको सो ऐं पूरी अलहमदुलिल्लाह उन गाने में छा जॾहिं शूट गानो थियो, शूट जे दौरान मुंहिंजी ड्यूटी लॻी साहिल पट्टी ते, अच्छा जो मुंहिंजे गाने में सिंक कोन लॻा, जी, हालांकि उन्हनि में उते जे दरिया में हुयुसि उते न फ़ोन कॉल जो रुझानी कोन, मोबाइल बि कोन हुयुमि, सही, बहरहाल आख़िरकार उहो सिंक न लॻा, पोइ जॾहिं वरी अहिड़ा इवेंट थिया जेके मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट हुया कंपनियुनि जा, टपाल वारनि जा जेके शोज़ थिया, उन शो में पूरी सिंध में असांखे जेको सो पूरा जेतिरा ज़िला हुया सिंध में ओतिरा ई असांखे शोज़ मिलिया, वाह वाह, जेको गॾु टूर माशाल्लाह, जंहिंमें उस्ताद शमन वारा सभु हुन सां गॾु असीं बि हुआसीं, माशाल्लाह, वॾो मौक़ो मिली वियो, त उते हज़ार गानो जेकॾहिं इहो मुंहिंजो गानो जॾहिं हिट थियो हलियो, त जॾहिं स्टेज ते जॾहिं मुंहिंजो नालो वरितो मूं ॻायो त जॾहिं मूं लफ़्ज़ ॻाया त सीटियूं ते वॼियूं, इन खां वधीक ॿियो असांखे छा खपे, वाह 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 साईं वाह, त गाने जा बोल बि आहिनि त तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे। सर घणी देरि न करायो, मां चवां थो इहो गानो असांखे फेवरेट ॿुधायो, सॉन्ग आहे असांजो, ऐं बसि नाज़रीन बि बेताब, नाज़रीन बि बेताब आहिनि ॿुधण लाइ, बिल्कुलु 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 बेताब आहे। तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे,
खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे क्या हुआ तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे कमाल पढ़ी पियो पढ़ी तू चुमी पियो चुमी तू पढ़ी पियो पढ़ी तू चुमी पियो चुमी तू पढ़ी पियो पढ़ी तू चुमी गीत अहिड़ो लिखां यार पोइ छा खपे गीत अहिड़ो लिखां यार पोइ छा खपे हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे हिन जहां में अगर कुछ वणे जे वणे हिन जहां में अगर कुछ वणे जे वणे हिन जहां में अगर कुछ वणे जे वणे हिकु रुगो मां बणा यार पोइ छा खपे हिकु रुगो मां बणा यार पोइ छा खपे हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे तू हुजी मां हुजा यार पोइ छा खपे सिंध जो तमामु बहितरीनु शाइर आहे असांजो मुर्शिद आहे साईं आगा जान आगा हुनजा लिखियल बोल आहिनि हो चाहे नाहे अगर दिल में आगा किथे
है अगर दिल में आगा किथे जाए ना है अगर दिल में आगा किथे तीर्थ गिलते रहा यार पोए छा खपे तीर्थ गिलते रहा यार पोए छा खपे हथ हथन तेरा खा यार पोए छा खपे तू हुजी मां हुजा यार पोए छा खपे तू हुजी मां हुजा यार पोए छा खपे ला 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 थैंक यू। फेवरेट गीत असांखे ॿुधायो अथव ऐं नए अंदाज़ में अॼु वरी क्रिएशन मां पहिरियां चयां पियो त तव्हांखां कुझु सिखूं पर अॼु वरी अञा असांखे मुश्किल में विझी छॾिया ज़बरदस्त ज़बरदस्त बहितरीन। अच्छा ये जेको सॉन्ग जेको शिराज जी अपलोड थियो त 2 अंतरा हुया हिननि जा, 3 अंतरो त अॼु ॿुधो आहे। 3 अंतरो हुयो पर उन टाइम ते छा हूंदो त टाइमिंग जे हवाले सां गानो जी ड्यूरेशन घटि रखंदा हुआ। जी हा 3 अंतरो कटिंदा तक़रीबन। हा हा बिल्कुलु शाइरी नालो कटे रो खड़े में उतारे छंदा जी जी जेको अपलोड थियो उहे 2 अंतरा हुया त असां 2 अंतरा ॿुधा त 3 अंतरो त अञा कमाल आहे। वाह वाह ज़बरदस्त। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मतिलबु तव्हां महफ़िलुनि में पूरो सॉन्ग ॻाईंदा आहियो। ज़ाहिर महफ़िल ज़ाहिर आहे महफ़िल में शाइर जो नालो न हुजे त पोइ ज़बरदस्त कहिड़ो मज़ो ईंदो त गाने जो। वक़्तु थियो आहे कोमल ब्रेक जो। जी त वक़्तु ब्रेक जो बि थी वियो आहे त वठूं था हिकु नंढड़ी साई खां पोइ वरी जल्द हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन। सिंध म्यूज़िक में तव्हांखे दिलि सां ॿीहर भलीकार चऊं पिया। जीअं त अॼु असां सां मक़बूल अरफाणी साहब मौजूदु आहिनि। माशाल्लाह मुंहिंजा त फेवरेट सिंगर आहिनि, मुंहिंजा भाउ आहिनि। ऐं ॻाल्हि कजे उन्हनि जी तबियत जी त तव्हां हाणे पाण इंटरव्यू में ई उन्हनि खे ॾिसी छॾियो हूंदो त केतिरो आस्ते था ॻाल्हाइनि, असांखे कन अॻिते थो करिणो पए, एतिरी मिठी तबियत आहे हिननि जी। पर जेॾी महिल ॻाइनि था त असां सफ़ा मदहोश था थी वञूं। सर पहिरियां इहो ॿुधायो असांजो शो कीअं लॻंदो आहे तव्हांखे? तमामु बहितरीनु शो आहे तव्हांजो। तमामु तव्हां अॼु पहिरियां तव्हां अॼु हिकिड़ी हुई तव्हां हाणे तव्हां 2 होस्ट हुयो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे बि ॾिठो तव्हांजो अहिड़ो कंबाइन टुगेदर थी वियो। जी ऐं स्पेशली साईं ख़ालिद शाह जी तमामु सुठी महिनत आहे माशाल्लाह बिल्कुलु। इन में इहो क्रेडिट सभिनी लाइ वञे थो। जी हा हैदर साहब लाइ वञे थो, साईं ख़ालिद शाह लाइ वञे थो, तव्हां लाइ वञे थो, स्पेशली शोभी भाई लाइ बि वञे थो। शोभी भाई ऐं जेके कैमरा असां जेके ज़ाहिर था कनि उन्हनि जी महिरबानी जेके असांजे साम्हूं वेठा आहिनि त सभिनी जी महिनत आहे, सभिनि खे असां जस ॾींदासीं। अलाह करे ख़ुशि हुजे। बहितरीन। अच्छा शो ॾिसंदा आहियो न? बिल्कुलु बिल्कुलु बाक़ाइदा। माशाल्लाह सर। ऐं काफ़ी टाइम खां कोशिशि बि हुई तव्हांखे इनवाइट कयूं पर असां इहो बि चयोसीं त हाणे अगरि आया हो त तव्हांखे ॿीहर असां इनवाइट कंदासीं ऐं तव्हां ईंदव ज़रूरु इनशाला। हिकिड़ो पंहिंजो कुटुंब आहे, कुटुंब आहे बिल्कुलु। पाण हमेशह गॾु जेसीं ताईं साह आहे जी बिल्कुलु। अच्छा सर मां तव्हांखां इहो पुछणु थो चाहियां त काफ़ी टाइम खां मतिलबु तव्हांजो कमु जारी सारी आहे, काफ़ी सारी मुश्किलातूं बि आयूं हूंदियूं जिन खे तव्हां फेस कयो हूंदो। अप्स एंड डाउन्स जो हर आर्टिस्ट जी ज़िंदगी में ईंदा आहिनि त उन्हनि खे तव्हां कीअं फेस कयो उन्हनि शयुनि खे? ज़ाहिर आहे करे करे इहो थींदो आहे, करे करे छा त रिकॉर्डिंग्स में करे करे 2 रिकॉर्डिंग गॾियूं हूंदियूं, कंहिं अलॻि स्टूडियो में त कंहिं ॿिए स्टूडियो में। बिल्कुलु। त पोइ ज़ाहिर हाणे तव्हां ख़बर आहे स्टूडियो में मुख़्तलिफ़ शिफ्ट वाइज़ आहे। हाणे हिकिड़ी शिफ्ट मुंहिंजी मॉर्निंग में शिफ्ट आहे त मुंहिंजी मॉर्निंग में ॿिए टाइम रखियलु आहे। बिल्कुल। हू स्टूडियो वारो मूंखे चए थो न यार देखो भाई बात ये कि शिफ्ट तेरी तो है लेकिन अभी ये अब तुम ज़ाया करोगे तो दूसरी दोपहर के बाद इवनिंग के बाद में तो शिफ्ट नहीं, तो दुश्वार तो अचनि थियूं। ऐं अहिड़ा खोड़ सारा प्रोग्रामनि में इहे मसइला थिया आहिनि। कॾहिं कॾहिं जॾहिं सीज़न वाइज़ प्रोग्राम हूंदा आहिनि त पोइ उन में छा थींदो आहे त हिकिड़े दोस्त में घुरायो अची वियो आहे, उते एंट्री कई, 4 सॉन्ग्स उते प्ले कया। सर प्रोग्राम वारी ॻाल्हि ते मां ईंदुसि पर कॉलर्स असां सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। जी अदा कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह पिया। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियत थी आवाज़ थोरी सही कोन्हे अॼु तबियत सही कोन्हे छा? अॼु असांजी त तबियत सही न आहे, तव्हांजी ख़राब थी लॻे मूंखे, तव्हां खिलो नथा। हा हाणे सम्झी वियासीं न, हाणे तव्हां सेट आहियो, असां त ठीकु आहियूं अल्हम्दुलिल्लाह। असां तव्हांजी दुआ ठीकु हूंदासीं प्यारा माण्हू। प्रोग्राम एंजॉय कयो पिया अॼु वारो? बिल्कुलु ॾाढो प्यारो सो प्रोग्राम लॻिया, दिलि ख़ुशि थी वई आहे प्रोग्राम ॾिसी। भाउ मक़बूल असां सां गॾु आहिनि, तमामु प्यारा प्यारा मिठा सॉन्ग्स ॿुधाया, तव्हांखे कीअं लॻा? ॾाढा पसंदि हुया प्यारा माण्हू। हा त इन ॻाल्हि ते थोरो खिली ॾेखारियो असांखे। ओके अदा ओके, वॾी वॾी महिरबानियूं। भेण भेण वेठी जी वेठी आहियां। अदा कीअं आहियो? ठीकु आहियो?
अल्हम्दुलिल्लाह प्यारी बहन खुश आहियो सब दोस्ती अगला को नाराज़ किया क्या अलाए नज़र आयो मौसम जी वजह सां तबियत कुझु जेको आहे उहो डाउन आहे अल्लाह बेटा का नज़र करा जी जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां दुआ कयो तव्हां भाइरनि जूं दुआऊं खपनि असांजी हमेशा बहन जो दुआ हूंदी हमेशा खुश रहे माशाल्लाह Thank आमीन you so आमीन much, आमीन इलाही इलाही आमीन इलाही आमीन आज बहन कोई कलाम ॿुधायो नहीं तो कलाम जी जी बिल्कुलु तव्हांखे शिराज कलाम ॿुधाईंदा आहिनि मुंहिंजो थोरो गलो ख़राबु आहे मां जेको आहे अॼु माज़रत तव्हांखे कंदसि अॼु तव्हांखे शिराज भेण कलाम ॿुधाईंदी थोरो जी, झुंगारे जी। ॿुधायो चइनि था बिल्कुलु बिल्कुलु झुंगारे ॿुधायूं था बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं था ब्रेक में साईं बिल्कुलु ॿुधाईंदासीं तव्हांखे ब्रेक में। वॾी वॾी महिरबानी वाह ख़ुशि जो आबाद हुजे सर मक़बूल साहब ही असांजा खिलणा असांजा कोलार आहिनि माशाल्लाह ऐं ॾिठव त कोमल चयो मुंहिंजी तबियत ख़राबु आहे उन ते बि खिलिया त इहा हिननि जी नेचर आहे अलाह साईं हिननि खे ईअं ई रखे ख़ुशि रखे असांजी इहा ई दुआ आहे सर तव्हांजी कॉल कट कईसीं माज़रत उन लाइ मां इहो प्रोग्राम जी ॻाल्हि ते अचां पियो त प्रोग्राम्स में बि काफ़ी डिफिकल्टीज़ ईंदियूं आहिनि जीअं त कॾहिं कॾहिं अहिड़ी फरमाइश थी वेंदी आहे या अहिड़ो को मतिलबु सिचुएशन थींदी आहे त तव्हां उनखे कीअं हैंडल कंदा आहियो हा हिकिड़ो दफ़ो छा थियो सीज़न में तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा आहिनि त पोइ प्रोग्राम में हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजो ज़हन हूंदो आहे पंहिंजी हिकिड़ी आइडियाज़ जी, हूंदी जी, आहे जी, जी। कंहिंजी कहिड़ी फरमाइश को कंहिंजी कहिड़ी अच्छा फरमाइश सॉरी सर वरी तव्हांजी ॻाल्हि कटियूं था हे जेके Live असल में हे call जेके सर। असांखे कन में माइक लॻल आहे हे चवंदा आहिनि बसि कॉल कॉल मतिलबु जी जी फौरन जी जी खणो। अच्छा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं कीअं आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह शिराज बाबा खुश आहियो अवांजी पूरी टीम खुश आहे सभु ठीकु लॻा पिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक हा दरगाह सफ़ी जामदा तारका हाफ़िज़ परवेज़ रही थी साईं बिस्मिल्लाह ट्रू कॉलर आयो असांजा सुञाणे वरितोसीं कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण मां खुश आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हांजी दुआ खपे छा चवणु चाहींदव अॼु वारो प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो लॻे अॼु तमामु बहितरीन माशाल्लाह तमामु थी रहियो आहे मां ॿुधी रहियसि ऐं कॉल मिली वई त ॾाढी ख़ुशी थिए महिरबानियूं महिरबानियूं साईं माना अॼु जो प्रोग्राम तव्हांखे वणे थो वैसे तव्हांखे न वणंदो आहे इन दोस्त खां पुछो हमेशह तव्हां सखी जाम दातार जा आहियो जी जी अदा असां सां गॾु सिंगर मक़बूल अरफानी साहब मौजूदु आहिनि उन्हनि सां कचहरी कंदव जी मक़बूल बाज़ार जी त ॿुधूं पिया माशाल्लाह भाउ जी जी तव्हां दोस्त। किथां तालुक़ रखो था जी जी भाउ ॻाल्हायो तव्हां सखी जाम दातार डिस्ट्रिक्ट ठटो न सखी जामदार ज़िलो नवाबशाह नवाब ज़िलो नवाबशाह ज़िलो नवाब ठीक जी ठीक जी जी ठीक जी सखी जामदार जो उर्स शरीफ़ आहे जेको 17 नवंबर ते आहे तव्हांजी पूरी टीम खे दावत आहे इंशाल्लाह साईं इंशाल्लाह, ज़रूरु ईंदासीं इंशाल्लाह। इंशाल्लाह कोशिशि पूरी हूंदी सर महिरबानियूं सही। गीत जो गादम गीत ॿुधाईंदव जी हा जी जी साईं, बिस्मिल्लाह। बिल्कुलु ॿुधायो। छो दिल जो पयो टोड़ी बाबा कदे पाण टुटी तलदे जो जियड़ो पयो चोरी कदे पाण जोरी तलदे जो दिल जो पयो टोड़ी दई दाग लगा दरका आहा हीरन के साई तो दातार वकर डमेरी दी भोरा बुरी तलदे जो दिल कयो तोड़ी कदे क्या बात है। पाण टुटी तलदे बाबा कर साफ पंजी दिलड़ी वठ पास तू पंज तन जो दर दर जद कन खाको दर दर जद कन खाको बाबा तुझी जान छुटी तलदई आमीन। जो दिल यू कयो तोड़ी जीवा साईं वॾी क्या ज़बरदस्त क्या ज़बरदस्त बात माशाल्लाह वाह 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 छा ॻाल्हि कजे बहितरीन माशाल्लाह ख़ुशि हुजो आबाद हुजो साईं हे माण्हुनि जी मोहबत आहे हा, हर को इश्क रखे थो मौसीक़ी इंतहाई सां। सुरीलो आवाज़ माशाल्लाह बहितरीन ॾाढो प्यारो आहे सुरीला आहिनि। ज़बरदस्त जॾहिं जॾहिं बि कॉल कंदा आहिनि त कुझु न कुझु गुनगुनाए ॿुधाईंदा आहिनि असांखे, माशाल्लाह ज़रूरु। सुरीला आहिनि त सर हाणे कचहरियूं त कंदासीं पर हाणे चऊं था त गीत ते अचूं अच्छा नाज़रीन थोरो बेताब आहे ॿुधण लाइ बिल्कुलु ही जेको गीत आहे बहितरीनु गीत आहे सिंध जो मायानाज़ कलाकार उस्ताद शमल मीराली साहब जो गीत आहे जी जी वाह 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 कोशिशि कंदासीं हुनखे निभाए सघूं त ग़लती थिए त पोइ माफ़ु करे छॾिजो उस्ताद जेकॾहिं असांजो प्रोग्राम जेकॾहिं ॾिसंदो हूंदो त असांखे पंहिंजो नंढो भाउ सम्झी माफ़ु करे छॾिजो। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह
रे 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 ला ना रे रे ना अखियन में थीवे त तोखे वारे ढकियां अखियन में थीवे त तोखे वारे ढकियां तोखे ॾिसे न ॾे नको आऊं पसाबियो शल ॾींहुं थिए न रात खुटे न शल ॾींहुं थिए ॾींहुं थिए न रात खुटे न शल ॾींहुं थिए मुंहिंजी तो मां सिकती सजण लॻे न शल ॾींहुं थिए न रात खुटे न शल ॾींहुं थिए मुंहिंजी तो मां सिकती सजण लॻे शल ॾींहुं थिए रात खुटे न शल ॾींहुं थिए क्या बात प्यारा मां रात सारी तो चुमंदो रहा तुझे जुल्फन के प्यारा मां रात सारी तो चुमंदो रहा चुमंदे चुमंदे हिय दिल मुझी थके न शल ॾींहुं थिए रात खुटे न शल ॾींहुं थिए तुंहिंजी तो मां सिकती सजण लॻे न शल ॾींहुं थिए रात खुटे न शल ॾींहुं थिए क्या बात ज़रूरत ॾिसणी बसि तुंहिंजी सूरत
పద ని 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 ద ద ని ద ద ని ద ద ని ద ప ద ద ప మ గ గ రే 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 సా రే 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 సా రే 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 సా अॼु नंढ जी ज़रूरत वा ॾिसणी बसि तुंहिंजी सूरत वा दिल में बाक़ी अरमान को रहे न शादी हुसैन रात खुटे न शलदी हुसैन रात खुटे न मुंहिंजी तो मास कथी सजण लगे न शलदी हुसैन रात खुटे न शलदी हुसैन रात खुटे न मुंहिंजी तो मुंहिंजी तो मास कथी सजण लगे न शलदी हुसैन रात खुटे न शलदी हुसैन ला 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 वाह साईं वाह ज़बरदस्त ज़बरदस्त मक़बूल Thank you. मां इन गीत जे लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदुसि त हिकिड़ी ख़ुशबू जीअं हूंदी आहे त मतिलबु अगरि कंहिं दौर सां असां गुज़री ईंदा आहियूं या काफ़ी टाइम पहिरियां हिकिड़ी ख़ुशबू जेका आहे अचानक असां सिंगी वॼंदा आहियूं त माना उहा यादूं अची वेंदियूं आहिनि साॻई वरी कुझु कंपोज़िशन्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि कुझु गीत अहिड़ा हूंदा आहिनि त माना असांखे पुराणे दौर में वठी वेंदा आहिनि रुहानी गीत आहिनि इहे छो त तॾहिं त चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ग़िज़ा आहे त इहे शयूं न माण्हू मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे काफ़ी अहिड़ा माना अहिड़ा वाक़िया मूं ॾिठा आहिनि मूं ॾिठो बि आहे त करे करे मुंहिंजा अहिड़ा के दोस्त आहिनि जेके माना बीमार बि हूंदा आहिनि त आउं उनखे करे वेही कंदो या ताज़िद करणु वेंदो त उनखे मुलाक़ात कंदो त उनखे ॿ हिकिड़ो ॿ गीत ॻाईंदो अधु मक़सदु त अधु माण्हू ख़ुशि थी वेंदो आहे सितार नज़र ईंदो आहे मुंहिंजो हींअर रिसेंटली हफ़्तो खनि पहिरियां मुंहिंजो भाणो जो अलाह साईं उनखे जनत नसीब करे उनखे मुंहिंजो शागिर्द बि हुयो मुंहिंजे भाउ जो मुंहिंजो असां ॿिन्हिनि जो कुदरतनि अलाह साईं उनखे वरी गलो मुंहिंजो सेम गलो ॾिनो ग़ुलाम सरवर नालो हुअसि ॿ गीत मूं हुन जा कराया पर मोलाई खे किडनी में जेको सो हुनखे सीए जी बीमारी थी वई कैंसर थी पइजो घणी कोशिशि कई असां हुनखे पर आख़िर ख़ुदा जी शइ वठी वई जो 2 हफ़्ता खनि थिया उहो एक्सपायर थी वियो गुज़ारे वियो अलाह साईं हुनखे माण्हू हुनखे चवंदा त ॿियो मक़बूल नंढो मक़बूल आहे ईअं चवंदा हुया पर बसि ज़िंदगी साथ हुन मोलाई सर माशाल्लाह तव्हांजे हिन गीत सां असांजे कॉल बि अची वई अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सिराज भाई कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह दी तव्हीं कीअं आहियो ख़ुशि आहियो मुंहिंजी भेण तव्हांजी दुआ खपे ऐं अलाह से तव्हांखे हमेशह ख़ुशि आबाद रखे ऐं भेण जो बि तमामु सुठी हौसिंग आहे तव्हां सां गॾु ऐं ॿिन्हिनि जी कंट्रास्ट ड्रेसिंग ज़बरदस्त थी वई आहे इहो भला कीअं इहो ईअं त बसि ख़बर ई न पई अॼु असां ॿई ब्लैक पाया माशाअल्लाह ॾाढा प्यारा पियो लॻो अलाह ताला तव्हांखे हमेशह ख़ुशि आबाद रखंदो आमीन आमीन जी दी शो कीअं पियो लॻे अॼु वारो माशाअल्लाह ज़बरदस्त कल्ह बि मूं कॉल कई हुई पर तव्हां मुंहिंजी डॉटर जो नालो परीता वरितो तो मूंखां कावड़जी वई आहे उहा चए थी मुंहिंजो अदा खे चयो त मुंहिंजो नालो सही वठनि परीसा आहे परीसा सा GSA परीसा परीसा कल कॉल कई हुई जी जी बिल्कुल ओके असां परीता चई छॾियो हा बिल्कुल मिस्टेक थी वई सॉरी जी जी इट्स ओके ऐं ॿियो त असां वेलकम कयूं था सिंध म्यूज़िक में पंहिंजे असांजो गेस्ट अॼु मक़बूल साहब जी सलाम था कयूं वालेकुम सलाम अदी कीअं आहियो तव्हां भाउ ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह अवां भेणनि जी दुआउनि जो जहान में हलूं पिया माशाअल्लाह अल्लाह साईं हमेशह तव्हांखे ख़ुशि आबाद रखंदो को न्यू एल्बम अचे त तव्हांजो सर हा बिल्कुलु पंहिंजा प्रोजेक्ट्स आहिनि 2 टे इनशाला हाणे कसीदो हिकिड़ो आहे जंहिंमें 5 आर्टिस्ट असां गॾु आहियूं नजफ़ा माया ज़ामिना इनशाला अनकरीब लॉन्च कंदासीं अवां भेणनि जी दुआनि ते इनशाला तव्हांखे एडवांस तव्हांखे चई त छॾी त असांखे सुठो सब्सक्राइब कबो हुनजो तव्हांजी महिनत असांखे माशाअल्लाह ऐं असांखे इलाही ख़ुशी थींदी आहे त असां जेको सिंधी भेण भाउ अॻिते अचे थो ऐं टैलेंट उजागर थिए थो असांखे ॾाढी तमामु ख़ुशी थींदी आहे सभु सिंधी भेण भाउ अचनि था अॻिते त यकीन कयो न असांजी ॾाढी दिली गोई निकिरंदी आहिनि
आदि चंद ई त अहिड़ा माण्हू आहिनि तव्हां जहिड़ा जेके सुरीला आहिनि, जेके एक्सेप्ट कनि था, जेके ॿुधनि था, जेके सुरनि खे, रागनि खे, आलापन खे सम्झनि था, तॾहिं मौसीक़ी ज़िंदा आहे। जी हाँ। अलाह साईं करे तव्हां ख़ुशी जो जुड़िया हुजो। पूरे सिंध पाकिस्तान में हमेशा ये बुलंद रखंदो ऐं अल्लाह ताला खे तव्हांखे कामयाब कंदो। आमीन अभी। आमीन। असांखे तव्हां सर शमन मीरानी जो कोई सॉन्ग जेको आहे मुंहिंजो फेवरेट आहे उहो ॿुधाए सघंदो? कोशिशि कहिड़ो आदि तव्हांजो फेवरेट? जी मुंहिंजो अथव सॉन्ग भलजा घुमी तूं ॾिस सिंध जा समूरा शहर। इहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि छो जो मुंहिंजे शहर जो गानो आहे इहो। जी मां बि उन शहर जी आहियां ऐं मां तव्हांजी नेबर ई हुयमि हिते। अच्छा जी जी ऐं तव्हां फर्स्ट टाइम जॾहिं गुलशन जी में शिफ्ट थिया आहियो कराची में, तव्हांजी जेका सिस्टर आहे तव्हांजी वॾी सिस्टर आहे, मां नालो त नथी वठां, उहा मूंसां गॾु उन्हनि मैट्रिक कई हुई। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह, पोइ त तव्हां मुंहिंजी बि सिस्टर आहियो वॾी, फैमिली मेंबर माना मेंबर्स थी वियो आहे। ऐं तव्हांजी शायदि बर्थडे हुई, असां इनवाइट बि कयो हुयो, तव्हांजी सिस्टर मुंहिंजी क्लास में रही अथव। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां सां ॻाल्हाए करे ॾाढो ख़ुशि थियुसि मां ऐं तव्हांखे ज़रूरु मां इहो गानो डेडिकेट कंदुसि। ॾाढी ख़ुशी थी। ऐं असांजो रियाज़ भाउ ज़ाहिर नथो थिए, हाणे किथे आहे उहो? रियाज़ भाउ ॻाइणु छॾे ॾिनो आहे, प्रोड्यूसिंग में अची विया आहिनि उहे। माशाल्लाह ज़बरदस्त, अल्लाह तव्हांखे ख़ुशि आबाद रखे। मुंहिंजो शिराज़ भाउ इहो तव्हां सॉन्ग ॿुधाइजो, भलजा घुमी तूं ॾिस सिंध जा समूरा शहर। अदी मां ज़रूरु ॿुधाईंदुसि, पंहिंजी वॾी भेण खे मां ज़रूरु ॿुधाईंदुसि। थैंक यू। मुंहिंजी डॉटर जो नालो वठो परीसा गुल। परीसा गुल, अच्छा तव्हांजो नालो छा आहे अदी? मुंहिंजो नालो समीना गुल। समीना जी जेका फ्रेंड आहे परीसा, छो जो अगेन असांखां मिस्टेक न थी वञे, इन जे करे मां तव्हांजी मां चई छॾियमि दोस्त, इन जे करे हाणे हू राज़ी थी वेंदा। मुंहिंजी ॿी बि डॉटर अथव सर, तव्हां चवंदो त तंके त मुंहिंजी डॉटर अथव वनीज़ा गुल, उनजो बि नालो वठी तव्हांजो जेके बि दोस्तियूं आहिनि सभिनि खे गानो डेडिकेट। समीना गुल जो जेके बि दोस्त आहिनि सभिनि खे गानो डेडिकेट कंदासीं। थैंक यू मैम, थैंक यू अदी, ख़ुशी जो आबाद जो। सर ही प्यार आहे अदिन जो, भेणुनि जो मोहब्बत आहे, ये प्यार आहे, अल्लाह साईं उनखे ख़ुशि रखे, जुड़िया हुजनि। जी हा। जो सुरनि जी आलापन जी ॻाल्हि कनि थियूं। जी हा। ॾाढी सुठी ख़ुशी थी, अञा असांखे ॿुधनि था, बर्दाश्त कनि था, अल्लाह साईं खे सदाईं ख़ुशि रखे। मां चाहींदुसि हाणे तव्हां इहो गीत तव्हां ॿुधायो। इहो एंड में मां कोशिशि कंदुसि, पूरो त मूंखे न ईंदो आहे, माना थोरो ईअं झुंगारे ॿुधायो थो। भलजा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर, क्या बात है, कुर्बन भरिया माण्हू हर जाइ मिलंदई पर, मुंहिंजी शिकार पुर दिल में कंदई घर, ओ मुंहिंजा दिल पर, भलजा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर। इंशाल्लाह इहो गानो लास्ट में कोशिशि कंदासीं, बल्कि असांजो शिकारपुर शहर छा, अॼु सॼी सिंध असांजी पूरो सभु असांजा शहर आहिनि ऐं असांजी सिंध खे अल्लाह मुला शादो आबाद रखे, असांजी इहा दुआ आहे सॼे पाकिस्तान खे बल्कि। बिल्कुलु जी मक़बूल भाउ। जी हा, टाइम थियो आहे ब्रेक जो ऐं ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां खोड़ सारियूं ॿी कचहरियूं कंदासीं ऐं गीत बि ॿुधबा, त अचो कोमल तव्हां पंहिंजे अंदाज़ में ब्रेक ते। जी नाज़रीन, त वक़्तु थियो आहे त हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, विल बी राइट बैक। वेलकम बैक नाज़रीन, सिंध म्यूज़िक में तव्हांखे दिलि सां ॿीहर भली कार चऊं पिया। उमेद कयूं था अॼु वारो एपिसोड तव्हां भरपूर इंजॉय कंदव, असां त बिल्कुलु इंजॉय कयूं था। ऐं मुंहिंजी को होस्ट जी तबियत थोरी ख़राबु आहे, जंहिंजे करे मूंखे ॻाल्हाइण जो कुझु घणो मौक़ो मिलियो आहे, पर कोमल इहो आहे त कोमल जी तरफ़ां जेको कोमल जो स्पेशल सुवालु आहे, मां कोमल जी तरफ़ां मां भाउ मक़बूल खां पुछणु चाहियां थो, सर जी प्यार कयो अथव कॾहिं? प्यार हा, के मुस्कुराहट थियो आहे यार, ऐं हर शो में प्यार करे वेंदो न, हर शो में इहो क्वेश्चन थींदो, सुवाल थींदो, जॾहिं हर शो में मां इहो चवंदो आहियां त बाबा हिकिड़ो मुंहिंजो डायलॉग आहे, हिकिड़ी थीम ठही वई आहे जी, त बस जंहिं प्यार न कयोसीं त उहो ॼमियो ई न आहे। हा, हर गुरु ॼमियो। हाणे इहो एक्सट्रीम लेवल ते जवाबु हली वियो, असां जेको मेन सवाल, जेको मेन पॉइंट ते अचण था चाहियूं, उहो था पुछणु चाहियूं। ये तो वो जवाब थियो तो जिन्हें लौट नहीं वेखे हो जमिया ही नहीं, ये तो होती है। वही हां बाबा, प्यार बिल्कुलु कयो असीं, दिलि सां कयोसीं, टुटी कयोसीं, रोई ॾिठोसीं, तड़पी ॾिठोसीं, वाह वाह वाह, पाण खे उन्हनि जे पुठियां फना बि करे छॾियोसीं। वाह, पर शायदि क़िस्मत जे लिखियलु खां जेकॾहिं लिखियलु न हो, नसीब मिलियो न हो त न मिलियो, कोन मिली सघे। माना हो प्यार, माना सम्झी वॾा जीअं ॾींदा आहिनि माण्हू, उहे उनखे आऊं थोरो वरी इश्क बेवस आहे।
इश्क इश्क बेवसा आशिक बेवस हूंदा आहिनि। सर मां प्यार जी ॻाल्हि कई, तव्हां इश्क जी ॻाल्हि कई आहे। प्यार इश्क माने जी पाण में भाउ भेण आहिनि। ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि आहे, ठीकु जी। आहे। इश्क बेवस आहे, इश्क में जेको माण्हू सफ़ा अंधो थी वञे न, पर के अहिड़ा आशिक वीचारा आहिनि जेके पाण खे वढ पुठ करे छॾीनि, के अहिड़ा जेके पाण खे संभालियो जी वञनि, जी 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 बर्दाश्त करे वञनि, जी। स्टेबल थी वञनि, ठीकु आहे, दर्द सूर सही, पर वरी पंहिंजी ज़िंदगी हिकिड़ी नई शुरूआति कनि था, जी। उन मां असां बि आहियूं। के अहिड़ा हूंदा आहिनि जेके ख़ुदकुशी करे छॾींदा आहिनि, के अहिड़ा हूंदा आहिनि जेके चरिया थी वेंदा आहिनि, जेके रोडनि ते वीचारा बसि। सर त इहा जेको माण्हू इन तरीक़े जा स्टेप खणनि था पंहिंजी मोहबत में अची करे, त इहो छा चइजे हिननि खे, माना दीवानगी चइजे छा? दीवानगी चई सघूं था, छो त असां उन्हनि खे ग़लति बि नथा चई सघूं। ग़लति बि नथा चई सघूं। थलो कागज़ मिलंदो वधीक इश्क में, पर हाणे उनजो इश्क अहिड़ो उनखे सम्झ में ॻाल्हि ॿी कोन आहे, इश्क सर ते चढ़ी वियो उनजो इंतिहाई, त पोइ वीचारो बसि। अच्छा, आशिक़नि खे ग़लति कोन चवंदुसि यार। न न, आशिकी जी वजह सां ई असां अगरि मौसीक़ी जी ॻाल्हि कयूं त मौसीक़ी बि हिकिड़ो इश्क आहे। मां ॻाल्हि इहो ॿुधायो त तव्हां कट्स हया न असां कट्स कोन हयासीं, असां कट्स कोन हयासीं, पाण खे संभाले वियासीं, रोई रोई तड़पी स्टेबल करे वियासीं, पाण खे संभाले। इहो हिकिड़ो दर्द मिली वियो जो उहो पंहिंजी आवाज़ में माण्हू सां बयानु था करियूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे। पोइ हिकिड़े गाननि में सिंगिंग में पोइ करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। माना मोहबत हासिल न थी तव्हां हासिल न थी वियुसि, उन्हनि जे सहारे हाणे असां जीअं था। मोहबत न मिली त ठीकु आहे, अॼु उहो माण्हू ज़िंदा आहे, मुंहिंजे अॻियां आहिनि, ऐं उनजे साम्हूं बि परफॉर्म कयो आहे मूं। अॼु उनखे एॾो पछतावो मुंहिंजे साम्हूं वेठो हूंदो आहे, मुंहिंजी महफ़िल ईअं ॿुधंदो आहे साम्हूं, ताड़ियूं वॼाईंदो आहे। वाह वाह, वॾी हिम्मत आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ठीकु आहे, अॼु मुंहिंजो जेको महबूब जेको ठीकु आहे, अॼु मूंखे छॾे चुको, अॼु मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, ऐं उन जॻह परफॉर्म कयां पियो। त माना तू प्यार है किसी और का, ऐं तुझे जेकॾहिं चाह ॻाईंदो आहियां त उहो काफ़ी जेको मुंहिंजो प्यार जो चर्चो आम हुयो, जेके ॿिया जेके वेठा हूंदा आहिनि न, ऐं जीअं हिकिड़ो सेठ सॉन्ग ॻाईंदुसि, गानो ॻाईंदो, उहो सभु वरी आइडिया मूंखे छॾे हुन में निहारींदा। जो तव्हांजी निगाह वॾे हूंदियूं, ईअं थींदो आहे। अच्छा सर, हिकिड़ी ॿी असांजे हिकिड़ी ॻाल्हि मशहूरु आहे काफ़ी, माना गुलकारनि जे लाइ, त जेसि ताईं दिलि न टुटंदी आहे तेसि ताईं आर्टिस्ट न थींदो आहे। इहा सचाई आहे हिन ॻाल्हि में? अच्छा, इन ॻाल्हि ते अचूं था, पहिरियां कॉलर्स आहिनि, पोइ हिन ॻाल्हि ते अचूं था। अस्सलाम वालेकुम। जी 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 मां सम्झी पैरालाइज़ आहिनि। जी 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 अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा भाउ, मुंहिंजा पिरी, तव्हीं कीअं आहियो? ख़ुशि आहियो? साईं वॾी वॾी महिरबानी, तव्हां जॾहिं बि कॉल कंदा हो असां यकीन कयो, असांजी दिलि में ॾाढी हिकिड़ी माना हिकिड़ी दुआ मिलंदी आहे असांखे दिलि सां। बिल्कुलु जी 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 साईं, दुआ कयो चाचा जे लाइ, उस्ताद मीर अली साहब जे लाइ दुआ कयो। हाँ फैन आहिनि उन्हनि जा, वाह वाह ज़बरदस्त, उन्हनि जी पूरी सिंध फैन आहे। वाह साईं वाह, वाह साईं वाह। जी 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 ॿुधायो 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 साईं, ॿुधायो। बिल्कुलु ॿुधायो पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में। वाह 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 साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह, वॾी वॾी महिरबानियूं, वॾी वॾी महिरबानियूं साईं, ज़बरदस्त। साईं मां तव्हांजो पैगाम ज़रूरु उस्ताद साईं ताईं पुॼाईंदुसि, बल्कि उहो ॾिसंदा हूंदा असांखे ऐं ॾाढो ख़ुशि थींदा हूंदा। ऐं तव्हां जूं ई दिलि सां दुआऊं आहिनि जेके असांजा आर्टिस्ट आहिनि, वॾा लेजेंड्स आहिनि, उहे अॼु ॾींहं ताईं बरक़रार आहिनि। ऐं अल्लाह मौला तव्हांखे बि शादो आबाद रखे, सिहत याब ज़िंदगी अता करे, मुंहिंजी इहा दुआ आहे। आमीन आमीन। जी जी साईं। उन्हनि जी ख़्वाहिश आहे त नंबर चाचा साहब जो चवनि था। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, मां तव्हांखे नंबर सेंड कराईंदुसि पंहिंजे डायरेक्टर साहब खां, असांजी टीम तव्हांजे नंबर ज़रूरु मोकिलींदी उस्ताद साईं जो। महिरबानियूं महिरबानियूं साईं, महिरबानियूं। थैंक यू सो मच। एतिरा ख़ूबसूरत कॉलर्स जॾहिं असांखे कॉल कंदा आहिनि, कहिड़ी तकलीफ़ुनि में बि पोइ बि सर मां परस्तार ऐं मोहबत जो ॾिस, केतिरी मोहबत उहो गानो परफॉर्म करे पियो, पंहिंजी कहिड़ी हालत में, छा केतिरियूं दुआऊं हैं आर्टिस्ट जा इश्क। बिल्कुलु बिल्कुलु, अखियूं जेके आहिनि उहे भरिजी आयूं असांजूं। बिल्कुलु मां यकीन कयो, लास्ट टाइम बि इन्हनि कॉल कई हुई त मां कोमल खे इहा ई ॻाल्हि पियो कयां त कोमल मूं वटि वर्ड्स न आहिनि, मतिलबु। बिल्कुलु जी बिल्कुलु। त
साईं इश्क जी भी ॻाल्हि करे छॾी तव्हां ऐं मोहब्बत जी मोहब्बत जी भी बि ॻाल्हि ॻाल्हि थी करे प्यार जी छॾी भी ॻाल्हि थी मां चवां थी त हाणे इश्क ते ई कुझु कलाम भला कलाम हाणे असांखे कुझु ॿुधायो। तमामु बहितरीनु कलाम आहे, सिंध जो बहितरीनु शाइर मुंहिंजो और ब्रदर आहे अब्दुल सत्तार रोशन। वाह वाह। हा, उनजो कलाम तव्हांखे ॿुधायां थो। जी बिस्मिल्लाह अने मुंहिंजे भाउ जो एल्बम हुयो, उन में कयो मुंहिंजे वॾे भाउ। वाह वाह। वाह 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 ज़बरदस्त बिस्मिल्लाह। वो वो हो सना मानू सुना नंढा तिन्नी गरबार ओ सना मानू सुना नंढा तिन्नी गरबार तड़ते दुअन कपड़ा वो त घर सुकाइन वार एड़ा सुना यार जेके खिलंदे दिल खणी वया ओ वियन था अंगण ते ओ सुना बार खोले ओ गाला गिल त मिठड़ो गाला गिल त मिठड़ो वियन था अंगण ते ओ सुना बार खोले वियन था अंगण ते ओ सुना बार खोले गाला गिन त मिठड़ो गाला गिन त मिठड़ो गाला गिन त मिठड़ो ओ जी बुलबुल थी बोले वियन था अंगण ते ओ सुना बार खोले वियन था अंगण ते ओ सुना बार खोले डिंगानेण तिन जावो मथा छाव जुल्फन ओ डिंगानेण तिन जावो मथा छाव जुल्फन ओ डिंगानेण 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 तिन जावो मथा छाव जुल्फन ओ चुरन जॾे चपड़ा चुरन जॾे चपड़ा चुरन जॾे चपड़ा छॾन दिल के रोले वियन था अंगण ते वो सुना बार खोले वियन था अंगण ते वो सुना बार खोले ओ गाला गिन त मिठड़ो गाला गिन त मिठड़ो गाला गिल त मिठड़ो वो जी बुलबुल थी बोले वियन था अंगण ते वो सुना बार खोले ओ वियन था अंगण ते वो सुना बार खोले करे छा हाणे रोशन बणाए दिल जो वेठो वो 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 वो
रे ग रे ग रे ग ग ग ग ग ग रे ग रे स रे ग रे स ग स रे ग ग ग रे ग म म म ग म प प प म प द नि द द नि द द नि द द नि द द द द द प प प म ग म ग रे स ग ग रे स ग रे रे स ग रे ग रे स ओ करे छागणे रोशन बनाए दिल जो बेटो करे छागणे है करे छागणे रोशन बनाए दिल जो बेटो ओ हल्या गाने दिल में हल्या गाने दिल में हल्या गाने दिल में आयो गरबा तोले बियन था अंगण ते वो सुना बार खोले ओ बियन था अंगण ते वो सुना बार खोले गला गिन तम चुना जी बुलबुल की बोले गला गिन तम चुना गए बुल की बोले बियन था अंगण ते वो सुना बार खोले बियन था अंगण ते वो सुना बार खोले अगण ते वो सुना बार खोले बिन था अगण ते वो सुना बार खोले गला गिनता मिठड़ा की बुलबुल की बोले गला गिनता मिठड़ा बुलबुल की बोले बिन था अगण ते वो सुना बार खोले बिन था अगण ते वो सुना बार खोले क्या बात है शोभी भाई क्या बात है क्या सर बात अॼु ही जेको कॉम्बो असांखे ॿुधण लाइ मिलियो न तव्हां जो आहे शोभी भाई था कल्ह ॾाढो मज़ो अची वियो सर त कमाल आहिनि पर शोभी भाई बि कमाल करे माशाल्लाह छॾियो माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त शोभी भाई बि कमाल करे छॾियो वाह वाह त वाह नाज़रीन तमामु घणो मज़ो अची रहियो आहे बल्कि तमामु एपिसोड ई असांजो तमामु बहितरीनु थियो त केॾांहुं न वञो लास्ट ब्रेक आहे अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक में तव्हांखे ॿीहर भली कार चऊं पिया उमेद था कयूं अॼु वारो एपिसोड तव्हां भरपूर इंजॉय कयो हूंदो ऐं तव्हांजा फीडबैक्स जेके ईंदा आहिनि हर वीक तव्हांजो जेको प्यार ईंदो आहे मोहबतूं ईंदियूं आहिनि ऐं माशाल्लाह कोमल जेके असांजा कॉलर्स आहिनि डे बाय डे इंक्रीज़ था करनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां असांखे कॉल्स था करनि कल्ह हिकिड़े उर्दू भाई असांखे कॉल कई चई त ॾाढो एप्रिशिएट कयूं न त ईअं ई तव्हांजो साथ हूंदो ईअं ई तव्हांजो हिकिड़ो असांखे प्यार मिलंदो त असां कोशिशि कंदासीं अञा मज़ीद बहितर कयूं त मक़बूल भाउ खे बि ॾाढो इंजॉय कयो मक़बूल भाउ बि ॾाढो मज़ो आयो बिल्कुलु काफ़ी मज़ो आयो छो त हिकिड़ी गैदरिंग थी वई काफ़ी ॾींहं खां पोइ वरी मुलाक़ात थी कचहरियूं थियूं वरी उहे ॻाल्हियूं पुराणियूं यादि अची वियूं जी हा ॾाढो मज़ो अची वियो तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी साईं सभ खां पहिरियां तव्हांजूं खोड़ सारियूं महिरबानियूं तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे आया तव्हांजी मोहबत खणी आई असांखे हेॾा बिल्कुलु साईं तव्हांखे ॿीहर बि अचिणो आहे ॿियो हिकिड़ो सरप्राइज़ बि तव्हां अॻोणे ॻाल्हि कई त हिकिड़ो तव्हांजो कसीदो अचण वारो आहे जंहिंमें खोड़ सारा असांजा आर्टिस्ट माना मिली करे असांखे वॾो इंतज़ारु आहे हुन शइ जो बिल्कुलु बाक़ाइदे इंशाल्लाह त माशाल्लाह माशाल्लाह हिन में वॾी हिकिड़ी महिनत आहे जी त इंशाल्लाह सुठी शइ पेश कंदासीं हुनखे मूं कंपोज़िंग बि राग बीम प्लास वॾे राग में कई आहे ओहो वाह वाह त हुते वरी कोशिशि सुठी आहे असांजी इंशाल्लाह सर असां वॾा बेताब आहियूं जल्द सां जल्द रिलीज़ थिए असां दुआ ॿुधंदासीं आहे त उहो जेको आहे सुपर डुपर जेको हिट ई आहे भाउ जंहिंमें आहिनि त हिट आहे हा उहो बिल्कुलु इंशाल्लाह इंशाल्लाह सर हाणे गीत असांखे ॿुधायो गीत आहे उस्ताद गुलाम शबीर सामू सिंध जो वाह वाह सुठो वाह वाह आर्टिस्ट आहे वॾो आर्टिस्ट नालो आहे बिल्कुलु बिल्कुलु हुनजो गीत मूंखे ॾाढो वणंदो आहे जी जॾहिं बि हुनजा ॿुधंदे मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं यकीन करे करे ईंदो आहे राति जो जॾहिं सुम्हण जे टाइम ते पोइ हैंड फ्री लॻायां गानो ॿुधी पोइ सुम्हंदो आहे बहितरीनु रोमेंटिक गीत आहे सर पेश कजे छा कंपोज़िशन आहे या कोशिशि कयां थो हुनखे निभाए सघां बिल्कुलु बिल्कुलु तव्हां निभाईंदा आहियो बिल्कुलु तोखे चायो से जिंदगी वांगे तोखे चायो से जिंदगी वांगे थी न हासिल सके खुशियाँ वांगे तोखे चायो से जिंदगी वांगे थी न हासिल सके खुशियाँ वांगे तोखे चायो से जिंदगी वांगे
सुहावारन में मुनफरिद आही सुहावारन में मुनफरिद आही तू भिटाई अजी शायरिया वांगे तू भिटाई अजी शायरिया वांगे भी न हासिल सके खुशियाँ वांगे तो खिंचायो से जिंदगी वांगे मूसा दुनिया बिगिन कया धोखा मूसा दुनिया बिगिन कया धोखा तुझे चेहरे जी सादगियाँ वांगे तुझे चेहरे जी सादगियाँ वांगे भी न हासिल सके खुशियाँ वांगे तो खिंचायो से जिंदगियाँ वांगे तीन हासिल सके खुशियाँ वांगे तो खिंचायो से ला 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 हे 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 ला 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 वाह 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 सर छा ॻाल्हि कजे एतिरो टफ गानो वरी पंहिंजे अंदाज़ में बिल्कुलु ऐं तव्हां ईअं पाणी वांगुरु ॻायो यकीन कयो मूंखे ॾाढो मज़ो आयो हिकिड़ी जेकी जॻह ॾाढी ॾुखी हुई जेकी हा हा ॾुखियो सॉन्ग उस्ताद खे शाबत सां बाबा उस्ताद ॻायो उस्तादनि जी माशाल्लाह। शइ ॻाइसीं अगरि ग़लती थी उस्ताद माफ़ु करे छॾियो असीं नंढा बचा आहियूं अञा उस्ताद साईं खे मुला सलामत रखे जेके बि असांजा लेजेंड्स आहिनि मां अॻियां उहा ॻाल्हि थो कयां त उन्हनि जी वजह सां ई सिंध मौसीक़ी खे हिकिड़ो नालो मिलियो आहे हिकिड़ी पहचान मिली आहे इहा हक़ीक़त आहे ऐं हक़ीक़त आहे हिन में को शक न आहे सर माशाल्लाह वरी जेके असांजा सीनियर तव्हां बि आहियो ऐं तव्हांजे लाइ बि दुआऊं आहिनि तव्हांखे वरी जेका असांजी यंग जनरेशन आहे इलाही कुझु सिखण लाइ मिले थो असांखे इंशाल्लाह उनखे बि दुआऊं कंदासीं इंशाल्लाह जी अञा बि असांजी सिंध जो वॾो नालो पैदा कनि इंशाल्लाह असांजे वॾनि जो नालो पैदा पर ॻाल्हि उहा ई तव्हां वरी त सिखिया ज़रूरी आहे सिखिया लाज़मी आहे सिखिया सिखिया ज़रूरी आहे बिल्कुलु त कोमल मां चवां थो वाइंड अप आहे त कुझु तव्हां बि ॻाल्हायो नाज़रीन सां अॼु वाइंड अप आहे ऐं ख़बर ई न पई आहे ख़बर ई न पई छो जो मक़बूल भाउ असां सां गॾु आहिनि दिलि त नथी चवे पर ॿीहर इनवाइट कबो मक़बूल भाउ खे बिल्कुलु इनवाइट कबो ऐं 2 कलाक ईअं नाज़रीन गुज़री वेंदा आहिनि ख़बर ई नाहे पवंदी अॼु तव्हां बि चवंदा हूंदा त कोमल एतिरो ख़ामोश वेठी हुओ इन करे त मुंहिंजो जेको गलो आहे उहो ख़राबु आहे त इन करे मां थोरो जेको ऐं मां मौक़ो बि ॾिनो आहे त शिराज़ बि कुझु तव्हांजो ॻाल्हाए गलो जेकॾहिं ख़राबु आहे न त असां डॉक्टर वेठा आहियूं मां मेडिकल में बि आहियां अच्छा मां मेल स्टाफ ठीकु आहे पोइ बसि सर जेको आहे इन खां बसि हाणे वाइंड अप खां पोइ जेको आहे प्रोग्राम खां पोइ तव्हां पोइ ॿुधाइजो मेडिसिन्स वग़ैरह न सर ॻाल्हि इहा आहे त मां चवणु न घुरिजे पर मां चवां त सुठी ॻाल्हि आहे गलो ख़राबु जी कमल अॼु शिराज़ एतिरा ख़ुशि आहिनि त शिराज़ खे मौक़ो न बिल्कुलु न मां अॼु थोरो नर्वस हुयुसि हिन जे करे त मुंहिंजी को होस्ट जेका मूंसां गॾु कचहरी बि कंदी आहे चिट चैट कंदी आहे थोरी ख़ामोश हुई पर मां दुआ थो कयां अलाह साईं तव्हांखे अॼु ई त सिहतयाब कंदा बिल्कुलु मौसम अहिड़ो आहे सर्द गर्म जेको आहे मौसम आहे त थी वेंदो आहे नज़लो ज़ुकाम थी वेंदो आहे ऐं मां इहो ई चवंदसि त नाज़रीन तव्हां बि पंहिंजे ॿारनि जो पंहिंजा जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखो हीअ मौसम ॾाढी ख़राबु पई हले सो बसि प्रोग्राम जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे वरी जेको आहे नेक्स्ट वीक
हिकु नए आर्टिस्ट सां गॾु हिकु नए प्रोग्राम सां गॾु तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं। तेसि ताईं मूंखे मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त, पर वेंदे वेंदे असां शोबी भाई खे ऐं मक़बूल अरफानी साहब खे ऐं शिराज़ खे जेको आहे स्पेशली जेको आहे मां फरमाइश कंदसि त वेंदे वेंदे का धमाल या को कसीदो पेश कनि। साईं बिल्कुलु कोशिशि कंदासीं। मुंहिंजे लाइ त ॿई सीनियर आहिनि त मां त कोशिशि ई करे सघां थो। ऐं कोमल जी फरमाइश आहे ट्रिपल कॉम्बो में माना, ऐं उहा बि धमाल जी। बिल्कुलु साईं बिल्कुलु। पोइ बिस्मिल्लाह शोबी भाई खां कयूं था। रिदम से आएंगे। दामने अकल को जो दामने अकल को जो चाक नहीं कर सकता, वो कभी नूर का इखलास नहीं कर सकता। उसकी हक बात पे उसकी हक बात पे शेर जरिया आया और मालिक कुल कहा तो अली याद आया। शाह मर्दा शेर यज़दा, शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार, लाफिता इल्ला अली 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 फल जुल्फ़कार होला अली वली का जो दिल से गुलाम बन जाए, उस गुलाम का सारा गुलाम बन जाए। हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालन, हो लाल मेरी पत, हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालन। सिंदड़िया से बनता सिंदड़िया उससे बनता सखी शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर, अलीदा पहला नंबर अलीदा पहला नंबर। ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लालन, ओ लाल मेरी हो क्या बात कमाल।
चार चिराग तेरे बलण हमेशा, चार चिराग तेरे बलण हमेशा, चार चिराग तेरे बलण हमेशा। पंजवा में बालण आया भला झूले लालण हो, पंजवा बालण आया भला झूले लालण हो, पंजवा बालण हो, पंजवा में बालण आया भला झूले लालण। सिंधिया से बनता शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर, अलीदा पहला नंबर, ओ मस्तो मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। हो लाल मेरी हो लाल मेरी। जनन जनन तेरी नौबत वारे हो, जनन जनन तेरी नौबत वारे, जनन जनन जन जनन 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 तेरी नौबत वारे हो। नाल बजे घड़ियाल भला झूले लालण हो, नाल बजे हो, नाल बजे घड़ियाल भला झूले लालण। सिंधड़ी दा सेवण दा ओ सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर, दमादम अलीदा मस्त कलंदर, अलीदा पहला नंबर, दमादम मस्त कलंदर, अलीदा पहला नंबर। ओ लाल मेरी पत रखियो बला मौला, ओ लाल मेरी पत रखियो बला झूले लालण, ओ लाला ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।